अस्सलाम वालेकुम चाचा, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? हाँ माम, सब खैर खैरियत हाँ। यो आयो सुरगो नहीं करे ॿुधो तुम त सॼी मिल्कियत तव्हां सालार खान जे नाले पैदा कयो। ॻाल्हि सची आहे कूड़ी? हा चाचा, मूं ऐं नादिर इहो फ़ैसिलो कयो आहे त असां पंहिंजी सॼी मिल्कियत सालार जे नाम करे छॾियूं। न न न न बाबा साईं, इहो छा था कयो? इहो त ॾाढो कसो कमु था पिया कयो। ईअं न कजो। जेकॾहिं ईअं कयो त तव्हांजा त हथ ई कपजी वेंदा, तव्हां त ठला रहिजी वेंदो। बाबा, मां तव्हांजो सॼणु आहियां, तव्हांखे सुहिणी सलाह ॾियणु आयो आहियां त महिरबानी करे इहो कमु न कजो। चाचा, मूं इहो ई सोचियो आहे त ॻोठ में रही रोज़ रोज़ ताननि खां त बहितर आहे त मां कराची में बंगलो वठां, उते शिफ्ट थी वञा। इहो त तव्हां हाथीअ खे हिंदुस्तान था पिया ॾेखारियो। हरू तव्हां पंहिंजे पेर ते पाण पिया था कुहाड़ो हणो। भला ॿियो न त कुझु त टुकड़ो पाण वटि रखो न त हारी नारी वीचारा इहे त रुली वेंदा। मां त सॼणो सम्झी तव्हांखे सलाह ॾियणु आयोसि, पर तव्हां हाणे मुंहिंजी ॻाल्हि खे का लिफ्ट कोन था करायो। तव्हांजी मर्ज़ी। मां त चवंदो त लिखी न ॾियोसि बहितर, ॾाढा हथ हणंदो। बसि चाचा, हाणे ही मारूअड़ा अल्लाह जे हवाले, उहो ई हिननि जी हिफ़ाज़त कंदो। बाबा ॾिसो न, इहा सॼी ॻाल्हि त तव्हांजे हथ में आहे न। जेकॾहिं तव्हां सॼी मिल्कियत हुन छोकिरे जे हवाले कई, उहो आवा त ॻाढ़ो सालार, तव्हां त वरी बि सोच सम्झ वारा माण्हू आहियो। हाणे जेकॾहिं तव्हां मिल्कियत सॼी सालार खे लिखी ॾिनी, पोइ त तव्हां वटि त कुझु बि कोन रहंदो। पोइ त ईअं सम्झो त तव्हां सॼे हिन मोहम्मद लाइक़ जे ख़ानदान खां ई ॿाहिरि। वरी बि मां सॼणो सम्झी तव्हांखे सलाह इहा ॾींदुसि त महिरबानी करे हिकिड़ो वेसो बि न लिखी ॾियोसि त बहितर आहे। ऐं हा, इहा ॻाल्हि मां सालार खान सां बि कोन कंदुसि, बिड़क ॿाहिरि बि कोन कढंदुसि। इहा सिर्फ़ु तव्हांजी ऐं मुंहिंजे विच जी ॻाल्हि आहे। मां हलां? हा चाचा, चङो, भले तव्हां हलो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।